अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गज़ाला अबरो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो 4 सालनि खां बंदि पयल मेट्रो बस सर्विस मनसूबे जो दौरो। शुरूआती तौर मेट्रो बस सर्विस मनसूबे लाइ 15 बसूं मुहैया कयूं पियूं वञनि। वज़ीर आज़म खे ब्रीफिंग। वज़ीर आज़म चवे थो ही क़ौम जो पैसो आहे, इंक्वायरी करणु घुर्जे। मनसूबे जे मुकमल थियण ताईं 4 साल कीअं लॻी सघनि था। मेट्रो बस सर्विस मनसूबे ते 16 अरब ताईं ख़र्च थी चुको आहे। इम्पोर्टेड हुकूमत नामंजूर। इमरान खान अॼु खां जंग जी शुरूआत करे छॾी। रात जी ऊंदाही में अदालत लगाई वई। आज़ाद अदलिया लाइ जेल बि काटिया। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जो पेशावर में जलसे खे ख़िताब। चवे थो चोरनि जी हुकूमत क़बूल न कबी। कन खोले ॿुधी छॾियो, ही 70 वारो पाकिस्तान नाहे। मूं कॉल ॾिनी त शहबाज शरीफ खे लिकण जी जाइ न मिलंदी। कॾहिं बि आइन नाहे टोड़ियो। ही पैसनि जा ग़ुलाम आहिनि, हुननि जा पैसा ॿाहिरि पियल आहिनि। न्यूक्लियर प्रोग्राम ॾींदड़ भुट्टे खे चोरनि फाही चाढ़ियो। जेसीं ताईं इलेक्शन नथी थिए रस्तनि ते हूंदासीं। जॾहिं खां सियासत में आयो आहियां, क़ौम खे इदारनि ख़िलाफ़ न भड़कायो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां चूंडुनि खां अॻु चूंड सुधार आणणु ऐं नेब जा अख़्तियार घटाइण लाज़मी करार। चवे थो महांगाई घटाइण ऐं कारोबारी बिरादरीअ जो एतमाद बहाल करणु सभ खां वॾा चैलेंजिस आहिनि। जेकॾहिं कारोबारी बिरादरी जो एतमाद बहाल थी वियो त ॿाहिरीं सीड़प जी बि घणी ज़रूरत न पवंदी। शहबाज शरीफ खे वज़ीर आज़म थियण लाइ मूं राज़ी कयो हो। पीपी जे वफ़ाक़ी काबीना में शामिल थियण बाबति फ़ैसिलो सीसी कंदी। सरदार मेंगल मक्सी ऐं MQM सभिनी सां जेके ठाह थिया आहिनि। मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त संदनि जाइज़ मुतालबा पूरा थियनि। फ़ौज खे शुरूअ खां ई न्यूट्रल रहणु घुर्जे आ। न असां संदनि कम में मुदाख़लत करियूं ऐं न वरी फ़ौज सियासत में मुदाख़लत करे। आइन में सभु कुझु वाज़े थियल आहे। इमरान कूड़ो माण्हू आहे, मूंखे पंहिंजो ॾुख न आहे। हुन मुंहिंजी भेण खे जेल मोकिलियो, मूं त जेल काटिया आहिनि। ही रुगो 8 ॾींहं थाणे ते वियो हो। इमरान खान किरड़ी खां डिॼंदो आहे। जेल वियो त गोरो परेशान थी वेंदो। सिंध में मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो 26 जून खां शुरू थींदो। इलेक्शन कमीशन सिंध में मकानी चूंडुनि जो शेड्यूल पधिरो करे छॾियो। शेड्यूल मूजिबि पहिरें मरहले में सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ासि ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़नुनि जे 14 ज़िलनि में चूंडूं थींदियूं। 10 मई खां 13 मई ताईं नामज़दगी काग़ज़ वसूल कया वेंदा। सिंध खे नए से जो पाणी मिले थो, नई गैस मिले थी। ॾिठो वञे त सिंध सां माटेली माउ वारो सलूक कयो पियो वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म शहबाज शरीफ आॾो शिकायतुनि जा ढेर लॻाए छॾिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सिंध में तरक़ियाती मनसूबनि जे हवाले सां CM हाउस कराची में इजलास जी सदारत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त आइन मूजिबि जंहिं सूबे मां गैस निकिरे थी, सभ खां पहिरियों हक़ उन जो आहे। पर वफ़ाक़ी हुकूमत ॿाहिरां इम्पोर्ट कयल गैस वठण जी पॉलिसी थोपणु चाहे थी। सिंध मां निकिरंदड़ गैस ॿियनि सूबनि खे ॾिनी पई वञे, जंहिं सबबि सूबे में गैस जी लोड शेडिंग वधी वई आहे। वॾे वज़ीर गैस कंपनियुनि ऐं ओगरा में सिंध खे नुमाइंदगी जो मुतालबो कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वॾे वज़ीर खे ख़ातिरी कराई त गैस जे मुंतक़िली जे हवाले सां प्लान ठाहे रहिया आहियूं। सूबनि खे पंहिंजो हक़ मिलंदो। वज़ीर आज़म पारां पाणी मामलनि ते बि सिंध जा ख़दशा ख़तमु करण जो ऐलान। ऐं सन वेझो लाखा स्टावट तेज़ रफ़्तार कार मोटरसाइकिल में टक्कर, 1 ॼणो फौत, फौती जो लाश अस्पताल मुंतक़िल।